वारे केस जी ॿुधणी थी आहे। इमरान ख़ान जी ज़मानत थियण जोगनि वारंट्स वारो तफ़सीली फ़ैसिलो जारी कयो वियो। इमरान ख़ान जो ज़मानत न थियण जोगा वारंट ज़मानत थियण जोगनि में वारंट में तब्दीली वारो फ़ैसिलो जारी थियो आहे। इस्लामाबाद में एडिशनल जज सिकंदर ख़ान ॿिनि सिफ़नि ते ॿधल तफ़सीली फ़ैसिलो जारी कयो आहे। 24 मार्च ते इमरान ख़ान जा ज़मानत न थियण जोगा वारंट ज़मानत थियण जोगनि वारंट्स में तब्दील कया विया। जुडिशियल मजिस्ट्रेट खे ज़मानत न थियण जोगनि बदिरां ज़मानत थियण जोगा वारंट जारी करण घुर्जनि हां फ़ैसिले में अहिड़ो चवणु आहे। एतिराज़ ते ॿधियल ट्रायल कोर्ट जे फ़ैसिले खे ज़मानत थियण जोगनि वारंट में तब्दील कयो वञे। फ़ैसिले में अहिड़ो चवणु आहे और त जज खे केस में इमरान ख़ान जी ज़मानत थियण जोगनि वारंट्स वारनि तफ़सीली फ़ैसिलो जारी थियो आहे। इमरान ख़ान जा ज़मानत न थियण जोगा वारंट ज़मानत थियण जोगनि वारंट्स में तब्दीली वारो फ़ैसिलो जारी कयो वियो आहे। एडिशनल सेशन जज सिकंदर ख़ान ॿिनि सिफ़नि ते ॿधल तफ़सीली फ़ैसिलो जारी कयो आहे। और त जज केस इमरान ख़ान जी ज़मानत थियण जोगनि वारंट्स वारो तफ़सीली फ़ैसिलो जारी करे छॾियो आहे। इमरान ख़ान जी ज़मानत न थियण जोगा वारंट ज़मानत थियण जोगनि वारंट में तब्दीली वारो फ़ैसिलो जारी कयो वियो आहे।